पार्टी कुछ नाहे कयो अख्तियार इस्लामाबाद के ॾिना वञनि। कुछ कुवतूं सिंध हुकूमत जे कुछ न करण जो कूड़ो मौक़िफ़ ठाहे सूबनि खां अख्तियार वठणु चाहिनि थियूं। साज़िश तहत मुहिम हलाई वेंदी आहे त सिंध सरकार कुछ नाहे कयो। उन्हनि कुवतुनि जो बहितरीन जवाब थरपारकर आहे। अवां खे पंहिंजा वसीला इस्तेमाल करण न ॾिना विया। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कैंपस जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब चयाईं। हिकु ख़ासि मक़सद तहत थरपारकर समेत समूरे सूबे ते तनक़ीद कई वञे थी। कुछ कुवतूं अवां जे सूबे जे हक़नि ते ठाड़ो खणणु चाहिनि थियूं। थर जी तरक़ी पीपल्स पार्टी जी तरजीह आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में थरपारकर में कमु शुरू कयो त साज़िश तहत उनखे रोकियो वियो। असां साबित करे छॾियो त पीपल्स पार्टी थरपारकर जे अवाम सां मोहबत करे थी। 2026 जो थरपारकर अवां जे साम्हूं आहे। कोयलो हितां जे अवाम जो असासो आहे। थरपारकर वटि एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब वटि तेल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कैंपस जो इफ्तिताह करे छॾियो। पीपल्स पार्टी जी हुकूमत थर में तरक़ियाती मनसूबा शुरू कया आहिनि। कराची में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जी कोशिश सां थर तब्दील थी वियो आहे। थर जे कोयले मां बिजली पैदा करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर जो मिठी में तकरीब खे ख़िताब चयाईं थर में 100 यूनिट बिजली वापदारनि खे रिलीफ फराहम कयो वेंदो। पीपल्स पार्टी जी कोशिशुनि सां ई थर में तब्दीली आई आहे। वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। पाकिस्तान में डिजिटल अदायगी जी जिद्दत जे लाइ मफ़ामती याददाश्त ते सयूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर पिणु मुलाक़ात में मौजूदु हो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त डिजिटल अदायगी में वाध ऐं माली जिद्दत पाकिस्तान जी तेज़ी सां वधंदड़ डिजिटल मैशे जा अहम हिस्सा आहिनि। पाकिस्तान तेज़ी सां आलमी डिजिटल मैशे जो हिसो बणिजी रहियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल जे CEO ज़ेचरी विटकॉफ मफ़ामती याददाश्त ते सयूं कयो। PIA खे नुक़सान पहुचाईंदड़नि जो एहतिसाब थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी निजकारी जे अमल खे संजीदगी सां वरितो आहे। PIA जी निजकारी करण दौरान मुलाज़िमनि असास जो ख़्यालु रखणु घुरिजे हा। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुरिजे। सिंध में केतिरा ई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाया पिया वञनि। PP अॻवान शाज़िया मरीजी हुमायूं खान ऐं सैर कामरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं बार बार निजकारी जो नारो खणण बदिरां वफ़ाक़ी हुकूमत खे उनखे ख़ानगी भाईवारी सां हलाइण जो मनसूबो ठाहिणु घुरिजे। क्रेडिट चेंज जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। इस्लामाबाद में खटी जा वण लॻाइण खां अॻु उहो ॾिसणु ज़रूरी आहे त उन मख़सूस ज़मीन ऐं मौसम लाइ कहिड़ा वण मुनासिब आहिनि। तरक़ी जे नाले ते माण्हुनि खे बेघर करण जी मज़म्मत कनि था। ऑर्डिनेंस जारी करण खां अॻु बि इत्तेहादी पार्टियुनि सां सलाह मशवरा थियणु घुरिजनि। PP अॻवान हुमायूं खान चयो त सदर जी मंज़ूरी खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करणु इंतिहाई संगीन मामिलो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। उहो सच आहे त कुझु फर्म्स मुल्क मां वञी रहियूं आहिनि। असांखे तस्लीम करणु घुरिजे। टैक्स या एनर्जी क़ीमत वधीक आहे। असां जेतिरी ड्यूटीज़ वधायूं असांजे लाइ नुक़सानु आहे। ड्यूटीज़ खे मुनासिब बणाइणो पवंदो ऐं कारोबारी लाॻत घटि करणी पवंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान पॉलिसी डाला खे ख़िताब चयाईं सरकारी इदारनि में हर साल अटकल 1000 अरब रुपया ज़ाया थी रहिया आहिनि। यूटिलिटी स्टोर्स PWD ऐं फास्को खे बंदि कयो वियो। उन्हनि इदारनि खे ॾिनल सब्सिडी में करप्शन थी रही हुई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त मुआशी बहितरी जे लाइ उहो तरीक़ेकार बणाइणु घुरिजे जेको सियासी तब्दीलियुनि सां मुतासिर न थिए। हाणे पॉलिसीज़ ते अमल थी रहियो आहे। क़ौमी एयरलाइन जी निजकारी जो अमल कामयाबी सां मुकमल थियो। सिंध जे गवर्नर थर कोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी बिल 2025 ते सही करे छॾी। थर कोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी एक्ट 2025 लागू थी वियो। थर कोल एंड एनर्जी बोर्ड खे टैरिफ ऐं क़ीमतूं मुक़ररु करण जा अख़्तियार मिली विया। कोयले जी क़ीमत ऐं चार्जिस जे कंट्रोल जो अख़्तियार बोर्ड वटि हूंदो। थर कोल एंड एनर्जी बोर्ड पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे सघंदो। बोर्ड खे फीस लागू करण ऐं फ़ैसिलनि जो जाइज़ो वठण जो क़ानूनी अख़्तियार हासिल हूंदो। जथाबंदी तरक्की वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरे जी सदारत हेठि इजलास। सालियाने तरक़ियाती प्रोग्राम 2025-26 में शामिल नमन स्कीमुनि जी मंज़ूरी ऐं भराई ते गौर। इजलास में ज़िले ठटे खैरपुर जे मुख़्तलिफ़ रोडनि जी तामीर ऐं मरम्मत बाबति ब्रीफिंग